छुट्टी। ला इलाहा इल्लल्लाहु वहदहू ला शरीका लह व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अज़ीज़ दोस्तों, क़ुरान मजीद जी हिकायत सगोरी यहाँ प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजो तर्जुमो ऐं उन मुतालिक़ मुख़्तसर ॻाल्हियूं अॼोके जुमे ते तव्हांजे आॾो पेश करणु चाहियां थो। नओं मौज़ू, नए सिलसिले जी कड़ी अव्हां जे आॾो पेश करे रहियो आहियां। अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू शाल पंहिंजे प्यारे हबीब पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुआ कयो त ख़ुदा ताला तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आयत करीमा जो तर्जुमो, उन खां बाद में उन सां मुतालिक़ ॻाल्हियूं। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत, ज़ौक़, शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां हबीब करीम ते दुरूद पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला इरशाद फरमायो, कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुखातब थी इरशाद फरमाए थो, कुल फरमाए, ऐं प्यारा नबी तूं माण्हुनि खे हीअ ॻाल्हि ॿुधाए, इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जी महबत घुरो था, रब जी रज़ा घुरो था, फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह, तमाम मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फर्मा बरदारी ऐं ताबेदारी कयो त अल्लाह तव्हां सां महबत कंदो।
वयग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम, रुगो ख़ाली महब्बत न कंदो बल्कि अल्लाह पाक तव्हांजा गुनाह भी बख़्शींदो। वल्लाहु गफ़ूरुर रहीम, ऐं अल्लाह जी ज़ात बाबरकात माफ़ करण वारो भी आहे त रहम फरमाइण वारो भी आहे। हिन आयत करीमा जो पस मंज़र नुज़ूल जो सबब ख़ासि आहे, लेकिन हुकुम हिन जो आम आहे। ख़ासि इन जे लिहाज़ सां आहे त क़ुरान पाक जूं आयतूं कन कन मौक़नि ते ख़ासि कंहिं वाक़े खां पोइ नाज़िल थींदियूं हुयूं, पर इन जो मतिलबु ईअं न आहे त उहा आयत जेकॾहिं कंहिं ख़ासि मौक़े, ख़ासि वक़्त, ख़ासि मामिले जे लाइ लहे त उहा सिर्फ़ु उन ताईं महदूद कई वञे, ईअं न आहे। छो त अल्लाह जो आख़िरी कलाम जेको संदसि प्यारे हबीब पाक ते अल्लाह ताला नाज़िल फरमायो, ऐं उहो अल्लाह ताला जल जलालू वन अमन वालू जो पाक कलाम, जंहिंखां पोइ ॿियो क़ुरान नाज़िल थियण वारो कोन्हे, ॿियो नबी अचण वारो कोन्हे, त यक़ीनन असां मुस्लमाननि जे मथां इहा ॻाल्हि लाज़मी आहे, अक़ीदो ईमान रखणो आहे त हे रहंदी दुनिया ताईं, आख़िरत ताईं, यानी क़यामत ताईं अल्लाह ताला असांजा तमामु मसइला इन क़ुरान पाक में हल फरमाए छॾिया आहिनि। पर हुन जो ख़ुसूसी तरह को शान नुज़ूल आहे, उन जो बयानु करणु वाक़े खे सम्झण जे लाइ आसानी थी पवंदी आहे। दुरूद पढ़ो त मां तव्हांखे अर्ज़ु कयां त कहिड़े वाक़े ते इहा सॻुरी नाज़िल थी आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अवां ॿुधो पिया आलमनि खां, असांखां, ॿियनि खां अवां खे ॿुधायो वेंदो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जॾहिं नबूअत जो ऐलान फरमायो आहे त अहिड़ो माहौल हो जंहिं माहौल में प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पूरो ख़ानदान, मके जा कुरैशी, मके जा ॿिया माण्हू, अक्सरियत बुत परस्त हुई, जेके बुतनि जी पूॼा कंदा हुआ, हथ जा घड़े, हथ जा ठाहे मूर्तियूं बणाए हुन जा सजदा कंदा हुआ, हुनखे पंहिंजो माबूद मञींदा हुआ। 360 बुत काबतुल्लाह में रखियल हुआ, घर घर में, ओताकुनि में, दुकाननि ते, बाज़ारुनि में, पर रस्तनि ते, मंज़िलुनि में बि बुत रखिया हूंदा हुआ। एतिरो बुत परस्ती जो दौर दौरो आहे जो बुत परस्त माण्हू माज़अल्लाह नंढड़ा नंढड़ा बुत खणी पंहिंजे खीसनि में हलंदा हुआ, जिथे बि हुनजी दिलि चाहींदी बुत खीसे मां कढी हुनजी इबादत शुरू करे ॾींदा हुआ। इहो वॾी वबा हुई, वॾो मर्ज़ हो, ऐं अहिड़ो हुननि जो अकुल सलब थी वियो हो जो हथ सां घड़नि, हथ सां ठाहिनि, ऐं वरी हुननि जे आॾो झुकनि, सजदा कनि। इहा हुनखे तौफ़ीक़ कान थींदी त हे बेकार पथर जा ठहियल आहिनि, कंहिं बि शइ जो हुन में को फ़ाइदो बि कोन्हे, पर हुन जे दिमाग़ में जो हिकिड़ी ॻाल्हि वेहिजी वई त उन ॻाल्हि खे क़बूल करे बुत परस्ती आम जाम हूंदी हुई। पर अवां अंदाज़ो कयो जॾहिं आम वबा हुजे, माहौल ई मुआशरे खे वकोड़े वञे, ऐं अहिड़े दौर में जेकॾहिं के माण्हू बची पवनि त सुभान अल्लाह, अल्लाह ताला जे जल जलालु अमन वालो जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान मां ख़ासि करे नबी पाक जो वालिद मुहतरम, हुज़ूर पाक जो ॾाॾो, नबी पाक जी वालिदा, हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जी ॾाॾी नानी, हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जी पीढ़ी मथे तव्हां हलिया वञो। अल्लाह ताला अहिड़े दौर में बि मुंहिंजे प्यारे नबी पाक जे ख़ानदान खे बुत परस्ती खां बचाए छॾियो। उहे बुत परस्ती कोन कंदा हुआ, उहे मिलत इब्राहिमी जे मथां हुआ, अॻियनि नबियनि जे मज़हब ते हुआ, ख़ुदा खे वाहिद वहदहू ला शरीक करे मञींदा हुआ, ख़ुदा ताला जल जलालू अमन वालू सां ॿिए खे भाईवार कोन बणाईंदा हुआ। इहो इन जे करे जो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे महबूब पाक जे ख़ानदान खे पाक बणायो आहे, हबीबल करीमनि जे नूर खे ख़ुदा ताला पंहिंजे महबूब जे ख़ानदान में रखियो आहे। दुनिया में परे खां सभु कंहिंखे ख़बर आहे त भले खां भली शइ, पाक शइ खे पाक जॻह ते रखिबो आहे, पाणी पाक आहे, पाक दिले में रखिबो, पाक गिलास में पीबो, पानी पलीत जाइ में, पलीत पाणी, पलीत थांव में पाणीअ खे कोन विधो वेंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बि कोन थो चाहे तव्हां पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद करीम जे ज़ात जे नूर खे कंहिं नापाक पेट या पुठीअ में रखां। सारो ख़ानदान आदम अलैहिस्सलाम खां वठी करे महबूब पाक जे बाबे साईं ताईं, हज़रत बीबी हवा खां वठी करे हज़रत आमना साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा ताईं हबीब जे नस्ल में, ख़ानदान में को बि मुशरिक न आहे।
हक़ीक़त में ही अहिड़ो मौज़ू आहे जो मां इन मौज़ूअ ते जेकॾहिं ॻाल्हायां त तवील थी वेंदो, पर मुंहिंजो अॼु इहो मौज़ू न आहे। मां ॿिए मक़सद ते थो ॻाल्हायां, पर इहो रुॻो मिसाल ख़ातिर ॿ हिकिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए असुल मक़सद ते अचां थो। दुरूद मुंहिंजे आका ते बुलंद आवाज़ पढ़ंदा हलो। सलाह सलाह बुलंद आवाज़। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़ानदान अबो ॾाॾो ऐं पर ॾाॾो वींदे आदम अलैहिस्सलाम ताईं अहिड़े तरीक़े सां नबी पाक जी अम्मा नानी नानो वींदे हज़रत हवा ऐं आदम अलैहिस्सलाम ताईं उहे त पाक हा, पर ख़ुदा जे महबूब जी जन ख़िदमत कई उहे बि पाक हा। अव्हांखे ख़बर आहे त नबी पाक अलैहिस्सलाम जी दाई मशहूर आहे हज़रत हलीमा। ॿी बि हिकिड़ी दाई आहे जंहिंजो नालो आहे हज़रत बीबी सुवैबिया। बीबी सुवैबिया हक़ीक़त में नबी करीम जे चाचे अबू लहब जी बानी हुई। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जी उन बीबी सुवैबिया बि ख़िदमत कई आहे। मुंहिंजे प्यारे नबी करीम अलैहिस्सलाम जो चाचो हज़रत हमज़ो, उहो बि उन वक़्त में नबी करीम खां चंद महीना वॾो आहे। महबूब हुन खां बाद में चंद महीना पोइ आया आहिनि। उहा बीबी सुवैबिया हज़रत हमज़े खे बि खीर पीआरींदी आहे। हेॾो वरी नबी करीम जे ज़ात जी जीअं जो विलादत थी आहे त उन साॻी सुवैबिया नबी करीम खे बि खीर पीआरियो आहे। हुज़ूर से फरमाईंदा हा, मुंहिंजो चाचो अमीर हमज़ो हिकिड़े पासे ॾाॾे जे ख़ानदान जे लिहाज़ सां मुंहिंजो चाचो आहे, पर सुवैबिया जे खीर पीअण जे करे मुंहिंजो रदाई भाउ बि आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात उनखे रदाई भाउ चवंदा हुआ। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम खां रिवायत आहे त जंहिं वक़्त में नबी पाक जी ज़ात बाबरकात उम्रो क़ज़ा कयल अदा करण आया हुआ, उन ॾिहाड़े हिकिड़ो अजीब वाक़ियो थियो। दुरूद पढ़ तोखे मां ॿुधाए छॾियां, शेरे ख़ुदा जो वाक़ियो ॿुधाए थो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। हिजरत वारे टाइम ते महबूब पाक जा गुलाम तमाम जो तमाम हिजरत करे हलिया विया हा, मदीने तैयबा ॾे रवाना थी विया हा। पर कुझु नबी पाक जे ख़ानदान मां उहे माण्हू आ जेके मदीने पाक में रहिजी विया हा। उन्हनि महबूब जे ख़ानदान वारनि मां हज़रत अमीर हमज़े साईं जी न्याणी उहा बि हिते रहिजी वई, पीउ सां वञी न सघी। महबूब पाक जीअं जो उम्रे क़ज़ा वारे टाइम ते आया त हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम गॾु आहे। उहो पंहिंजे चाचे जी धीउ यानी सैयदना अमीर हमज़े जे न्याणीअ सां मुलाक़ात करण लाइ ऐं हुनखे मशवरे ॾियण जे लाइ आयो त तूं बि मदीने हिजरत कर हल। हज़रत बीबी साहिबा रज़ी अल्लाह ताला अन्हा आमादगी ॾेखारी। अली साईं मुलाक़ात करे नबी करीम वटि आयो, या रसूल अल्लाह तव्हांजे चाचे जी न्याणी आहे, हिजरत वारे टाइम ते हली न सघी आहे, हिते रहिजी वई आहे, मदीने वठी हलण जे लाइ बि हुनखे मां तयारु आहियां, पर मुंहिंजो मशवरो आहे जे गुस्ताखी माफ़ थिए त अर्ज़ु कयां। पाण फरमायो चओ जे अर्ज़ु इहो आहे त अव्हां शादी इन सां कयो, सौट सां शादी जाइज़ आहे। चाचे जी न्याणी सौट आहे, सौट सां शादी जाइज़ आहे। अर्ज़ु कयो हज़रत अली त तव्हां महिरबानी कयो, नौजवान आहे, कुंवारी आहे, अञा हिन जी शादी कान थी आहे, असांजे ख़ानदान जी न्याणी आहे, हिनखे मदीने बि वठी हलूं था ऐं हुन सां इहो बि मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि शादड़ी फरमायो। अल्लाह ताला जे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, बुखारी शरीफ़ में हदीस आहे, ऐ प्यारा अली हमज़े जी न्याणी ज़रूर आहे, चाचे जी धीउ आहे, सौट आहे, इन सां त मूंखे शादी हलाल आहे, पर मां ॿिए हिसाब सां इन सां शादी कोन थो कयां जो मुंहिंजी भाइटी आहे कि भला सौट वरी भाइटी कीअं थी। पाण फरमाइनि था त हमज़े चाचे इमाम मुहम्मद गॾिजी खीर पीतो आहे, तंहिंजे करे हमज़ो मुंहिंजो चाचो बि आहे त मुंहिंजो भाउ बि आहे। पोइ मुंहिंजे रिदाई भाउ जी न्याणी मुंहिंजी भाइटी थी पई, भाइटीअ सां निकाह शरीयत मुहम्मदी में हलाल ई कोन्हे को। असां मुस्लमान ॾाढी बेतवजही कंदा आहियूं, घरनि में माई देरी कान कंदी आहे, बिना पुछा जे पंहिंजे पराए ॿार खे खीर पीआरे छॾींदी आहे। ऐं इन में केतिरा नुक़सान आहिनि, केतिरा गुनाह थियनि था।
माई खीर ॿार खे पीआरे छॾियो, न पीउ खे ख़बर आहे, न माई जे मुड़ुस खे ख़बर आहे, न ॿार खीर पीअण वारे जे पीउ खे ख़बर आहे। नतीजो इहो थो निकिरे पंहिंजे ख़ानदान में शादियूं थींदियूं आहिनि, उहो रदाई भेण भाउ जेके पाण में भेण भाउ आहिनि उन्हनि जी पाण में शादी थी वञे। अव्हांखे मालूम न आहे, असां मौलवियुनि खे ख़बर आहे, असां वटि कई मसइला अहिड़ा आया आहिनि। हिकिड़ो मसइलो असां वटि आयो तक़रीबन अॼु खां 15 साल अॻु जी ॻाल्हि आहे। 15 साल अॻु जी तक़रीबन अंदाज़ो आहे, माण्हूअ शादी कई, उनखे 2-3 धीअर ॼमी वयूं, 2-3 पुट ॼमी विया, ज़रे घटि माई बची कुराड़ी थी ऐं हो बची कुराड़ो थियो। उन खां पोइ इहे घरनि मां माइनि मां ॻाल्हि निकिती, कुदरत उहे ॿई पाण में ज़ाल मुड़ुस भेण भाउ निकिरी पिया। हाणे जॾहिं कमु थी वियो, 2-3 ॿार ॼमी विया, हाणे वारोड़े वारो मौलवियुनि वटि आया। मौलवी साहब छा कयूं? हाणे मौलवी वीचारो छा करे? मौलवी त ॿुधाईंदो त बाबा क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे त हुर्रमत अलैकुम उम्महातुकुम व बनातुकुम, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजे मथां तव्हां जूं माउरूं हराम कयूं, तव्हां जूं धीअरूं हराम कयूं, अव्हां जूं भेनरूं हराम कयूं, अव्हां ते तव्हां जूं भाणे जूं हराम आहिनि, अव्हां ते अव्हां जूं भाइटियूं हराम आहिनि, अव्हां ते तव्हां जूं पुफियूं हराम आहिनि, अव्हां ते अव्हां जूं मासियूं हराम आहिनि, अव्हां ते अव्हां जे घर वारनि जूं माउरूं हराम आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात जो क़ुरान चवे थो, अल्लाह जे हबीब फरमायो आहे त हुर्रिम मिनर रदा मा हुर्रिम मिनन नसब, उहे शयूं जेके नसब जे करे हराम हूंदियूं आहिनि, खीर पीअण जे करे बि साॻियूं हराम थी वेंदियूं आहिनि। हाणे मौलवी त चवंदो न बाबा इहा हाणे हराम आहे तुंहिंजे लाइ। वाड़े वाह मौलवी, 4 ॿार ॼावा, 4 न्याणियूं ॼायूं, हूअ पोड़ी थी वई, मां पढ़ो हाणे छॾे ॾियां? पोइ पुछण जो आहे। इन जे करे नबी करीम जी ज़ात बाबरकात पाबंदी रखी आहे त ख़बरदार कंहिं बि औरत खे हलाल नाहे जो पंहिंजे ख़ामद जे इजाज़त खां सवा कंहिं धारे ॿार खे खीर पीआरे। इन जे करे त खीर पीआरण मां रदाव साबित थी पवंदो। रदाव साबित करण खां बाद में सुभाणे थी सघे थो तव्हां को रिश्तो कयो जंहिंमें गुनाह पा थी पवे। त अल्लाह जे हबीब छा फरमायो त हमज़ो चाचो आहे, उन जी न्याणी मुंहिंजी सौट आहे, पर इन सां गॾोगॾु वरी मुंहिंजी भाइटी बि आहे जो हमज़े ऐं मां गॾिजी खीर पीतो आहे। त मुंहिंजो भाउ थी पियो, हाणे भाउ जी धीअ भाइटी आहे, भाइटी सां निकाह शरीयत मुहम्मदी में जाइज़ नाहे। पोइ रदाई हुजे या नसबी हुजे, ॿिन्ही सूरतुनि में निकाह हराम हूंदो आहे। त मुंहिंजा प्यारा भाउ, उन दाई हलीमा जे मुड़ुस जो नालो आहे हज़रत हारिस। ॻाल्हि मूंखे इहा ॿुधाइणी हुई। उन हारिस जो हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे, दुरूद पढ़ंदा हलो, ॻाल्हि ॿुधंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। महबूबन पाकन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नबूअत जो ऐलान कयो आहे, 40 साल गुज़री विया। 40 सालनि ताईं महबूब पाक जे ख़िदमत खां पोइ हमज़ो हज़रत हारिस बि जहिड़ो आहे, दाई हलीमा बि जहिड़ी आहे। मके में पंहिंजे कम सां, कारोबार जे हिसाब सां ताइफ़ मां हलीमा जो मुड़ुस हारिस आयो आहे। मके में जो आयो त मके जा कुरैशी, मके जा मुशरिक, मके जा माण्हू हज़रत हारिस खे फिरी विया। ओ हारिस, जी तुंहिंजो मुहम्मद करीम अदब वध खां वध कंदो आहे? चई हा। तोखे बाबो करे छॾींदो आहे? चई हा। हलीमा हुनखे खीर पीआरियो आहे? चई हा। तूं हलीमा जो मुड़ुस? चई हा। चणे ॻाल्हि ॿुध, ॾाढो भलो हो, ॾाढो सुठो हो, ॾाढो अमीन हो, ॾाढो वफ़ादार हो। 40 साल असां में गॾु रहिया हुआ, पर का बि अहिड़ी हुन ॻाल्हि कान कई आहे। हाणे अलाए हुनखे छा थी पियो आहे, चरनि वारियूं पियो ॻाल्हियूं करे। चवे थो माण्हू मरी वेंदा, वरी क़बरनि मां जेरा थी उथंदा, वरी क़यामत थींदी, हिकिड़े पासे जन्नत हूंदी, ॿिए पासे जहन्नम हूंदो। ऐं ईअं थो चवे जेके मूंखे मञीदासीं जन्नत ॾे वेंदा, जेके न मञीदासीं दोज़ख ॾे वेंदा। हाणे ॾिस त सही, इहा ॻाल्हि थी सघे थी? मन युहयिल इज़ाम वहिय रमीम। असां तोखे चऊं था त इहा मुआ केरु जीआरींदो? हॾा थी वेंदा, हुनजा भाण भुता जिस्म ख़तम, गरी ख़तम थी वेंदा। हाणे मरण खां पोइ वरी केरु उथंदो? वरी ॿ घर ठहंदा, हिकिड़ा जन्नत वारा, हिकिड़ा दोज़ख वारा, हिकिड़ा बाहि वारा, ॿिया ऐश वारा। हाणे तोखे असां मिंथ था कयूं, मुहम्मद तुंहिंजो चवणु कंदो आहे, तूं वञी सम्झाईंसि। हारिस चयो हाओ, तव्हां वेहो गॾु थी फलाणी जाइ ते, मां मुहम्मद मिठे सां मिली ऐं अव्हांखे वर्दी थो ॾियां। सरवर कायनात अलैहिस्सलाम जी ख़िदमत में आया, जंहिं महबूब जी ख़िदमत कई आहे,
अदब कंदो हो महबूब उन जो। हदीस में अचे थो नबी पाक उनखे परे खां ईंदो ॾिठो आहे त अल्लाह जो नबी उथी बीठो आहे। पाण करीम अलैहिस्सलाम उन सां एहतराम सां मिलनि था, पंहिंजी चादर विछाइनि था, एहतराम सां चादर ते वेहारनि था, ख़ैराफ़ियत पुछनि था, ॾियो ख़बर साईं बाबा कीअं आया हो? चए थो कम सां आयोसि, पर अॼु त हीअ ॻाल्हि खणी आयो आहियां। ॾे ख़बर अव्हां ईअं चयो था त जन्नत बि हूंदी, दोज़ख बि हूंदो, मञण वारा जन्नत में, न मञण वारा जहन्नम में, ऐं ईअं तव्हां चओ था त माण्हू क़ब्रुनि में मरी वरी उथंदा, इहा ॻाल्हि आहे। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ मुंहिंजा साईं हारिस, इंशा अल्लाह उहो ॾिहाड़ो ईंदो जो जॾहिं क़यामत थींदी, मां तोखे पंहिंजे अखियुनि सां जन्नत बि ॾेखारींदुसि, जहन्नम बि ॾेखारींदुसि, पोइ त तोखे पक पवंदी त मां मुहम्मद सचो आहियां। हारस चवण लॻो आहे, तूं नंढो थी मूं वटि वॾो थियो आहे, तुंहिंजो बचपन मां ॾिठो आहे, तुंहिंजी जवानी मां ॾिठी आहे, तो कॾहिं कूड़ कोन ॻाल्हायो आहे। इन ॻाल्हि ते मूंखे एतबार आहे जेकॾहिं तूं चवें थो हूंदो, पर हाणे ॿुध त मां हिकिड़ा ॿ टे शेर थो चवां। हज़रत हारिस शुरू थी वियो आहे, शेर पियो चवे, नबी पाक छा चयो त ॿाह खां वठी तोखे जन्नत बि ॾेखारींदुसि, ॿाह खां वठी तोखे दोज़ख बि ॾेखारींदुसि, पक पवंदई त बराबरि मुंहिंजी ॻाल्हि सची आहे। हाणे हिन ते हज़रत हारिस हिकिड़ो शेर चयो आहे, उनजो तर्जुमो हीअ आहे, चवे थो मूंखे उमेद आहे जॾहिं क़यामत थींदी मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात मूंखे जन्नत बि ॾेखारींदो ऐं जहन्नम बि ॾेखारींदो, मां हारिस खे पक्का त मुंहिंजो मुहम्मद मूंखे ॿाह खां वठी जन्नत ॾे वेंदो। काॾे वठी वेंदो? केरु थो चवे? ॾाढे त चओ सॼण। महबूब जो अब्बो त नाहे न, जंहिं दाईअ जो खीर पीतो आहे नबी, उनजो मुड़ुस आहे, पर उहो छा थो चवे त क़यामत थींदी ऐं नबी चवे थो त मां तोखे जन्नत ऐं जहन्नम ॾेखारींदुसि। मूंखे वरी उमेद आहे त रुगो ॾेखारींदो कोन, मुहम्मद मिठो मूंखे ॿाह खां वठी जन्नत ॾे वठी ईंदो। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे, सूर इन ॻाल्हि जो आहे, अॼुकल्ह जो मुल्ला मौलवी माज़ अल्लाह चवे थो त हज़रत अब्दुल्लाह ऐं हज़रत आमना जहन्नम में वेंदा। माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह। अड़े छो निभागा, हया कर, जंहिं नबी ते कलमो भरे थो उनजे अबे अम्मा लाइ छो थो चवे? जे तो कलमो ई कोन भरियो हो, मुस्लमान ई कोन हा, पोइ जेके मुस्लमान न हा त जन्नत में छो वेंदा? पर मां तोखां पुछां थो, तूं पैसा सुठे बटू में रखंदो आहे, सुठे खीसे में रखंदो आहे, टिजोड़ी में रखंदो आहे, सोन खे दबलनि में बंदि कंदो आहे त मुंहिंजी भली शइ ख़राब न थिए। अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब जे नूर खे दुनिया में रवानो फरमायो। अल्लाह ताला फरमाए थो, वतक़ल्लुबुका फ़िस्साजिदीन, ऐं मुंहिंजा प्यारा महबूब मां रब इंतज़ाम करे छॾियो आहे जो आदम खां वठी करे हज़रत अब्दुल्लाह ताईं तोखे मां जाथे बि आंदो आहे, सभु अल्लाह खे सजदे करण वारा हा। तुंहिंजे ख़ानदान में को मुशरिक कोन हो। हबीब ख़ुदि फरमाइनि था, अल्लाह जी मूं ते भलाई आहे, रब जो मुंहिंजे मथां करम आहे त जेको बि मुंहिंजो नस्ल आहे, हसब आहे, नसब आहे, ख़ानदान आहे, अबू आहे, ॾाॾो आहे, पर ॾाॾो आहे, आदम खां हज़रत अब्दुल्लाह ताईं, अब्दुल्लाह खां हज़रत आदम ताईं, सरकार फरमाइनि था मुंहिंजे ख़ानदान में जाथों बि मां आयो आहियां, उते न को ज़िना हुई, न को शराब हो, न को शिरक हो, उहे सभु मोमिन ईमान वारा अल्लाह खे मञण वारा हा, जो मुहम्मदी नूर उतां मुंतक़ल थींदो पे आयो। अवांजो कहिड़ो अक़ीदो आहे? लठ खणी सॼा लाइ मथां चओ ज़ोरी थो मञाए। पंहिंजे ईमान खां पुछो, महबूब जा ख़ानदान, अबो अम्मा, ॾाॾो ॾाॾी, क़यामत ताईं, पर महबूब जे आदम ताईं इहे सभु मुस्लमान हुआ या न हुआ? हाय हाय। ऐं अॼुकल्ह जा वरी वीचारा जेके अज़ल जा सटियल मुक़द्दर जन जो बिगड़ियल आहे, महबूब साईं फरमाइनि था त मुंहिंजो अबो ऐं अम्मा अल्लाह जे फज़ल सां अॻियनि नबियनि जे दीन ते मुवाहिद हा, पर वरी अल्लाह पाक फरमायो, कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। ओ अबू बकर, ऐं उमर, ऐं उस्मान, ऐं अली, ऐं फलाना फलाना, क़यामत ताईं नबी खे मञण वारा हो। मां अल्लाह जे ज़ात बाबरकात 1.25 लख नबियनि जे उम्मत मां मुहम्मद जे उम्मत जो वॾो शान कयो। हा, खैर उम्मतिन, नबी जा उम्मतियो तव्हां सभिनी खां भला आहियो। हबीबन पाकनि जे मथां जॾहिं आयत लथी आहे,
अल्लाह जे हबीब दुआ घुरी आ मौला पाक मुंहिंजो अबो मुंहिंजो अम्मा इहे वाकई अॻियनि नबियनि जे दीन ते हा, अॻियनि नबियनि जे मज़हब ते हा, तौहीद खे मञण वारा हा, अॻियनि नबियनि खे नबी चवंदा हा, आहिनि त जन्नती। पर मुंहिंजी उम्मत जो ऐलान 40 साल खां पोइ करायो थी। मुंहिंजो अबो अॻे ई गुज़ारे वियो आहे, मूंखे यतीम करे मोकिली। मुंहिंजी अम्मा अॻे ई गुज़ारे वई, मूंखे यतीम करे मोकिली। पर मुंहिंजे अबे अम्मा खे मुंहिंजे उम्मती हुजण जो शरफ़ त कोन मिलियो। मुस्लमान खणी आहिनि पर मूं वारी उम्मत जो शरफ़ कोन मिलियो आहे। रब थो चए मुंहिंजा हबीब ॿिन्हीअ जे क़ब्रुनि ते वञी दुआ घुरण तुंहिंजो कमु आहे, ॿिन्ही खे जेरो करे उथारणो मुंहिंजो कमु आहे। पोइ जॾहिं जेरा थी उथंदा त तुंहिंजो अबो बि चवंदो, तुंहिंजी अम्मा बि चवंदी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अॻियनि नबियनि जे दीन ते बि हुआ ऐं जेरा थी तो ते कलमो भरे वरी क़ब्र में वेंदा, तुंहिंजे उम्मत जो शरफ़ बि मिली वेंदुनि। इहा इज़त आहे मुंहिंजे नबीअ जी, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कंहिंजी इज़त आहे? असांजे नबी जी। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी वसल्लम। सलाह सलाह बुलंद आवाज़। हाणे इहा ॻाल्हि मां सम्झां थो तव्हांखे, या रासिख़ अक़ीदे सां दिलि में वेहिजी वई त मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलातु सलाम जो ख़ानदान पाक। इन ज़िमन में ॿी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ी लड़ाई लॻी आहे, ताइफ़ जे शहर खे नबी करीम फ़तह कयो आहे। पोइ ताइफ़ जा माण्हू जेके मुस्लमान थिया या वरी जेके अमान में आया उहे त बची विया, पर हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुआ जिन खे ओचितो ख़बर कान पई, उहे वरी गिरफ़्तार थी नबी पाक वटि आया। उन्हनि मां हिकिड़ी औरत आहे, नौजवान आहे, जंहिंजो नालो आहे हज़रत शीमा। छा आहे नालो? शीमा, शीन ये मीम ऐं अलफ। उहा शीमा औरत बि गिरफ़्तार थी कैदनि में आई। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो जे हबीब फरमाए त कैदनि खे हिकिड़े पासे, कैदनि वारे पासे मर्द धार औरतूं धार रखो, पोइ उन्हनि सां मां मुलाक़ात कंदुसि, उन खां पुछंदुसि दीन क़बूल कयो था या न। उन्हनि मर्दनि में खे ऐं औरतुनि खे जॾहिं जुदा कयो वियो त मलवा शीमा पई चवे सहाबिया अबू हुरैरो त मूंखे नबी पाक चौकीअ ते बीहारियो आहे, पर उहा सभिनि माइनि खां ॿाहिरि निकिरी आई। मूंखे चई पई मां हिननि सां गॾु कान वेहंदसि, मूंखे मुहम्मद ॾे वठी हल। अबू हुरैरो थो चए हुकुम ई कोन्हे, कीअं वठी हलाए? चए न न तूं मूंखे वठी हल। चए साईं सॾु कराए त वठी हलां, कीअं अकेली तोखे वठी हलां? हे ॿियूं खोड़ मायूं आहिनि, मर्द आहिनि, पोइ जॾहिं हुकुम थींदो। चए न मुंहिंजी हुज्जत आहे। कहिड़ी तुंहिंजी हुज्जत आहे? चए वञ वञी नबी पाक खे ॿुधाए त शीमा हलीमा जी न्याणी तव्हांजी भेण क़ैद थी आई आहे। उहा वीचारी दाई हलीमा जी न्याणी हुई। जंहिंमहिल नबी पाक खे अबू हुरैरो ॿुधाए थो सरकार जल्दी घुराए थो, शीमा अॻियां बीठी आहे, हुज़ूर खे चई या रसूल अल्लाह मां तव्हांजी भेण आहियां, रदाई भेण आहियां, अव्हां मुंहिंजे अम्मा जो खीर पीतो आहे। हुज़ूर पाक खे सभु ख़बर आहे, पर मुंहिंजो महबूब पुछे थो त तोखे बि ख़बर पवे त मूंखे बि ख़बर पवे। पाण फरमाए था शीमा निशानी का थी? तो वटि का निशानी आहे त मां तुंहिंजो भाउ आहियां? चए हा क़िबला निशानी आहे। कहिड़ी निशानी आहे? मां तव्हां खां वॾी आहियां, अव्हां मूंखां उमिरि मुबारक में नंढड़ा आहियो। हिकिड़े ॾिहाड़े मां तव्हांखे कच्छ ते चूड़ ते खयो पे वयसि, अव्हां भोगन भोगन में मूंखे कुल्हे मुबारक में चक पातो हो। ऐं अल्लाह जा हबीब उहो निशान अञा मौजूद आहे, जे चओ त मां तव्हांखे पंहिंजो कुल्हो मुबारक ॾेखारियां। हुज़ूर फरमाइनि था नबी चक कोन पाईंदो आहे, पर मां ॼाणी वाणी तोखे इन लाइ चक पातो हो त मुंहिंजे भेण खे मुहम्मद जी निशानी मौजूद हुजे। अल्लाह अल्लाह, मां ख़ासि करे कसदन तोखे निशानी कई ही, ऐं अॼोके ॾिहाड़े जे लाइ मूं तुंहिंजी निशानी रखी छॾी ही त तोखे बि सबूत हुजे ऐं ॿिया माण्हू जेके आहिनि तन खे बि मां ख़बर ॾियां त हीअ वाक़ई मुंहिंजी भेण मुबारक आहे। हाणे शीमा छा थी घुरी जे चवीं त मां तोखे पाण वटि रहां या तूं मुंहिंजी भेण आहे?
जे चवीं त मां तोखे ऐं तुंहिंजे ख़ानदान खे आज़ाद करे छॾियां। अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे आज़ाद कर, मुंहिंजे ख़ानदान ते एहसान कर, इहो ख़ानदान वरी तो वटि मोटी सभु चवंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हसब नसब महबूब खे केॾो प्यारो आहे। हाणे जन महबूब जी ख़िदमत कई, उन्हनि खे बि अल्लाह ईमान जी दौलत नसीब फरमाई। ऐं जन महबूब पाक जे जिस्म अतहर महबूब जे जिस्म में जेके रहिया, हबीब जे ज़ात बाबरकात अम्मा जे पेट में 8-9 महीना रहिया, बाबे जे पुठीअ में सदियूं न रहिया, अल्लाह पाक जो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे उन जे लाइ न को मुस्लमान सॾाइण वारो चवे त जहन्नमी आहे, हुन खां पुछो तूं पंहिंजे पीउ लाइ छा चवंदे? तुंहिंजे पीउ लाइ चवंदो अबो मरहूम। माण्हू चवंदा न साईं बाबो मरहूम, बाबे खे अलाह मरहे, बाबो साईं मरहूम हीअं चवंदो हो। अरे हैफ़ा तुंहिंजे हाल ते क़यामत में बाबो वेझो बि कोन ईंदी, उनखे मरहूम चवीं थो पियो। ऐं उहो मुहम्मद करीम पंहिंजे उम्मत खे ईअं ॻोल्हींदो जीअं पंहिंजी माउ बच्चा तलाश कंदी आहे। माउ खां बच्चो विछुड़ी वेंदो आहे, मां परेशान हूंदी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त महशर जे मैदान में जहान नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदो, पर मूंखे ॻणती हूंदी त पंहिंजे उम्मत जी ॻणती हूंदी। उन टाइम ते मां तलाश कंदुसि ऐं उन जे अबे ऐं अम्मा जे लाइ जंहिंजे लाइ वाज़िह हदीसूं बीठियूं आहिनि, साबित हदीसूं बीठियूं आहिनि त मुंहिंजे प्यारे नबी पाक जो ख़ानदान पाक आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त इन सिलसिले में ॿी बि हिकिड़ी रिवायत आहे, दुरूद पढ़ त ॿुधाईंदो हलाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक वसल्लम। गर्मी आहे महसूस कयां थो, पर तव्हां खां मूंखे वधीक गर्मी थी लॻे जो मां ॻाल्हायां थो। अवां सुस्त न थियो, शुक्र कयो जो लाइट अथव। अगारो झटको ॾिनई मुचो बसि ठहियो 10 मिंट ॻाल्हाए था वेही रहूं। अलाह साईं कयो वरी अची वई आहे, भई महिरबानी आहे बिजली वारनि जी, कॾहिं कॾहिं थोरो कंदा आहिनि, ख़ुदा ताला शल उनखे बि अजर नसीब करे। असां मुस्लमान जेकॾहिं दीनी तालीम ते गौर कयूं ऐं वाक़ियात सां यादि रखूं त कॾहिं बि असां सां दुश्मन मुक़ाबिलो नथो करे सघे। सरवरे काइनात अलैहिस्सलाम जे 7वीं पीढ़ीअ में 7 ॾाॾो 1 2 3 4 5 6 7 हज़रत नबी पाक जो बाबो अब्दुल्ला, उन जो बाबो अब्दुल मुत्तलिब, उन जो बाबो अब्दे मनाफ, उन जो बाबो हाशिम, ईअं मथे हलंदा वञो। 7वीं पीढ़ीअ में नबी करीम अलैहिस्सलाम जो ॾाॾो साईं आहे जंहिंजो नालो आहे हज़रत नज़ार। छा आहे नालो आहे? नज़ार जे ज़ंजीर सां। हिकिड़े ॾिहाड़े हज़रत नज़ार महबूब जो 7 मथे ॾाॾो आहे। अञा हबीब जी ज़ात दुनिया में ई कोन आया हल, माना महबूब जो पड़ ॾाॾो तड़ ॾाॾो ई अञा कोन आया हल। हज़रत नज़ार हिकिड़े ॾिहाड़े मके जे शहर में 100 जे तादाद में उठ कुही मके वारनि खे दावत ॾिनई। पुटनि खे चई सभिनी जी ख़िदमत करे माण्हुनि खे ड्रव ते खारायो। माण्हू खाईंदा विया, पुछंदा विया नज़ार न तो पुट जी शादी कई आहे, न पुट जो अक़ीक़ो कयो आहे, न का ख़ैरात कई थी, हे 100 उठ कही माण्हुनि खे छाजे लाइ खाराया थी? चवे थो कोन ॿुधाईंदोसांव, खाई पी ड्रव करे सभई गॾिजी हिकिड़ी जाइ ते वेहो त ॿुधायांव त मां 100 उठ कहिड़ी ख़ुशीअ में कुठा आहिनि। इंतज़ारु थी पियो सभु कंहिंखे, पुट बि कोन परणायो अथई, पुट ॼाओ बि कोन्हेसि, हेॾी वॾी ख़ुशी। आख़िरकार माण्हू 100 उठ बि खाधो कंहिं खाधो हूंदो, घरनि में खणी विया, पाण खाधऊं, बदवी खणी विया, शहरनि खां ॿाहिरि खणी विया। बहरहाल हाणे इंतज़ारु हुजे, 100 माण्हू गॾु थिया। नज़ार महिरबानी कर असांखे इंतज़ारु आहे, ॿुधाए तो हे छो उठ कुठा? हज़रत नज़ार रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो इन जे करे मां कुठा आहिनि। हाणे माण्हू वेठा आहिनि बि ख़ुतबो थो पढ़े। मां 100 उठ हिन ख़ुशी में कया जो काल्ह मां काबतुल्लाह जो तवाफ़ पे कयो, हमेशा खां कंदो हुउसि। अब्बा ॾाॾा ता काबे जो तवाफ़ कंदा आया, इब्राहिम जे दौर खां वठी करे तवाफ़ हलंदो अचे थो। मां बि काल्ह तवाफ़ कयो आहे, अॻे बि कंदो हुउसि, पर कल्ह अजीब ॻाल्हि ॾिठमि। तवाफ़ कंदे ॿुधुमि, पंहिंजे ज़ुबान सां पढ़ियुमि लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। मसइलो ॿुधाए छॾियां त असांजे शरीयत में, नबी करीम जे शरीयत में काबतुल्लाह जे तवाफ़ शुरू करण सां लब्बैक ख़तम कबी आहे। अॻु में पढ़बी आहे, रस्ते में पढ़बी, जहाज़ में पढ़बी, कार में पढ़बी, पर जीअं जो बैतुल्लाह ते नज़र पवंदी आहे तवाफ़ शुरू कबो आहे त लब्बैक ख़तम कबी आहे। अॻियनि उम्मतुनि ते लाज़िम हूंदो हो त तवाफ़ बि कंदा हुआ,
लब्बैक भी पढ़ंदा हा। हज़रत नज़ार जो अॻे उम्मत सां वास्तो आहे। हज़रत नज़ार थो चए मां तवाफ़ पियो कयां, ज़बान मां आवाज़ पियो अचे लब्बैक अल्लाहुम्म लब्बैक, मां पढ़ां पियो, पर 2 चकरनि खां पोइ मुंहिंजे पुठीअ मां आवाज़ अचणु शुरू थी वियो, लब्बैक अल्लाहुम्म लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक। काबे जे दर वटि बीही रहियुसि, रब जे दरबार में दुआ घुरियमि, मौला मुंहिंजी ज़ुबान सां त मां थो लब्बैक चवां, पर पुठीअ मां आवाज़ पियो अचे, कंहिंजो आवाज़ आहे? अल्लाह पाक फरमायो तुंहिंजे पुठीअ में मुंहिंजे मुहम्मद मिठे जो नूर आहे। तुंहिंजे पुठीअ में मुंहिंजे मुहम्मद अरबीअ जो नूर आहे। तूं हुन जो पढ़ ॾाढो आहे, तो ज़ुबान सां लब्बैक चई आहे त मुस्तफ़ा जो नूर बि लब्बैक थो चवंदो हले थो सघे। नज़ार थो चए मूंखे ॿी का बि ख़ुशी कान्हे, ख़ुशी आहे त इहा आहे जो अल्हम्दुलिल्लाह मुस्तफ़ा जो नूर मुंहिंजे वजूद में बि आयो आहे ऐं मुंहिंजे ज़रिए हेठि मुंतक़ल थो थिए। तंहिंजे करे मां महबूब जे अचण खां अॻे ई 100 उठ कोई अलाह जे राह में ख़ैरा थो कयां पियो। अॼुकल्ह त मौलवी लठ खयो बीठा आहिनि, मजाल आहे जो बणा को छेलो कुठो थी उर्स जे नियत सां। नबी जो उर्स कंदे हराम थी वेंदी, छेलो ई तुंहिंजो चटो, गुनाह थींदी, कुफर थींदी। मुला मौलवी पीर फ़कीर अचे, बकर कुकड़ कोहो त हिलाल, पर जे नबी अचे ऐं नबी जे ख़ुशीअ में खणी को छेलो वाट अलाह जे कोहो ऐं नियत नबी जे उर्स जे कयो त हराम आहे। अजीब मौलविन जो मज़हब आहे। अड़े नज़ार 100 उठ कोहे थो जो हबीब जी लब्बैक ॿुधे थो ऐं नज़ार खे ज़ियारत नसीब कान थी आहे, अञा कलमो बि कोन मिलियो आहे। असां ते त रब अहसान कया, जे ज़ियारत न कई आहे त कलमो त भरियूं था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सच ॿुधाए त उम्मतीअ खे महबूब जी ख़ुशी करणु खपे या न खपे? अबा महबूब जे आमद ते ख़ैरात करे या न करे? मलफूज़ा शरीफ़ जे 5 हिस्से में आहे। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह उर्स शरीफ़ जे महीने में पंहिंजी हवेली ख़ाली कराए, साफ़ कराए, उर्स जी ताम मानी खाधो पीतो पचराए, उन पंहिंजी हवेलीअ जे अंदरि जमात खे उर्स खाराईंदा हुआ ऐं ईअं बि कंदा हुआ जो दरवाज़े ते चिलमची गेंडी जंहिंखे चवंदा हो ऐं करो हथ में खणी बीहंदा हुआ। फ़क़ीरनि खे चवंदा हुआ अॼु तव्हां मुंहिंजे महबूब जा महिमान आहियो, नबी जे उर्स ते आया हो त मुंहिंजे नबी जा महिमान आहियो, अॼु मूंखे मोकल ॾियो त मां मोहम्मद राशिद तव्हांजा हथ धोराया। कदुर वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं माणक जी के साल कलहदा सार, जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे कदुर सोन जो। और मुंहिंजा दादनि खे कदुरा नबी करीम जे ज़ात बाबरकात जो से ख़ुशियूं पिया मल्हाइनि। पीर साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह मलफूज़ात में ईअं बि फरमाइनि था पिया त दुनिया जूं सभु ख़ुशियूं हिकिड़े पासे, असां मुस्लमाननि जे लाइ नबीअ जो मीलाद हिकिड़े पासे। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। सलात बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। सलात मुंहिंजे हबीब ते। बाबा ॻाल्हि त हले थी, पंहिंजे मौज़ूअ खां ॿाहिरि कोन थो वञा, पर हिकिड़ो असांजो दोस्त आहे मोहतरम डॉक्टर ग़ुलाम नबी साहब हिते मौजूदु आयो आहे। नए देरे वारे पासे, रते देरे वारे पासे हिकिड़ो मौलवी आहे वरी मुंहिंजो नाले भाई। उन्हीअ हिकिड़ो किताबड़ो लिखियो हो नंढड़ो त पीरनि फ़क़ीरनि दरगाहुनि ते ज़ियारतुनि ते जेको वञे थो सो मुशरिक आहे। मुशरिक बि अहिड़ो चई त अबू जहल वारे शिरक खां बि इहो वधीक आहे। असांजे डॉक्टर साहब खे अलाह तौफ़ीक़ ॾिनी, आहे डॉक्टर पर चङो भलो मौलवियुनि खां बि वॾो मौलवी आहे। 24 कलाक हुनखे पंहिंजे मसलक सां मुहबत आहे बि वरी मुंहिंजे मुर्शिद करीम जे ॻोठ जो दरगाह शरीफ़ जो आहे। उन मौलवी साहब जो रद्द लिखियो आहे ही किताब त तूं थो चवीं त अलाह वारनि जे दरबारनि ऐं दरगाहुनि ते वञणु शिरक आहे। मूंखे तूं हिननि ॻाल्हियुनि जो जवाबु ॾे, मां तोखे क़ुरान मां हदीस मां औलिया अल्लाह जे तरीक़े सां साबित करे थो ॾियां त अल्लाह वारनि जी दरबार में हाज़िरी गुनाहनि जो कफ़ारो थींदी आहे। हुन जे ज़रे ज़रे जो जवाबु ॾाढे सलीस अंदाज़ में लिखी खणी आयो आहे। 2-3 कापियूं साण अथसि, मूंखे चएसि खणी आयो आहे। मूं चयो मूंखे ॾे त मां जमायत खे ॾियां, पर अथव पैसनि जी मुफ़्त जी कान्हे।
तव्हां बि हिरिया हो सदाई मुफ़्त जी ॻाल्हियुनि ते तो हाणे हे मुफ़्त जो कोन थो, ॿ टे कापियूं आहिनि, जेकॾहिं डॉक्टर साहिबु न तो हे कापियूं वापसि खणी वियो त मज़ो न आहे, खसिजोसि न, अलाए मथां जो वापसि न वञे। साईं चयो आहे पैसा ॾींदा वञिजो ऐं खणंदा वञिजो, 30 रुपया हिन जो हदियो आहे, तमामु सुहिणो सुठो किताबु आहे। हे किताब बि निमाज़ खां पोइ मिलंदो आहे, कापियूं बि अथव थोरियूं, खीसनि में बि हथु हणिजो ऐं तव्हांखे मिलंदियूं। ऐं हीअ ॻाल्हि जेका मां कयां थो, सलात बि पढ़ो ऐं ॻाल्हि बि ॿुधंदा हलो। अल्लाहुम्म सल्लि अला सहाबिही वसल्लम, मुहबत सां वरी सलात बि वधे। हा से हाणे ॻाल्हि खे समेटियूं, इहा ॻाल्हि त सम्झी विया न त महबूब जो ख़ानदान पाक ख़ानदान आहे। चओ नबी पाक जो ख़ानदान, सॼो ख़ानदान पाक आहे। पर ॿिया त मुशरिक हुआ न साईं मके में। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मके जे मुशरिकनि खां सवाल कयो त बेवकूफ़ थिया हो, चरिया थिया हो, सम्झ धारियो, अड़े हथ सां बुत ठाहे हथनि जी पूॼा था कयो, छो था पूॼो? हुननि जवाबु ॾिनो, अलाह जे क़ुर बयानु कयो, मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा। असांखे तो चयो आहे त बुत छो था पूॼो? असां तोखे ॿुधायूं था त बुतनि जी इन जे करे असां पूॼा कंदा आहियूं त इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, इहे बुत असांखे अलाह ॾे वेझो कंदा, असांजो वसीलो हल, असांजो ज़रियो हल, असां हिन जी पूॼा कंदासूं त पूॼा जे ज़रिए बुत असांखे अलाह सां मिलाए छॾींदा। तव्हां थोरो तवजो कयो, मसइले सम्झण जी कोशिशि कजो। बुत छो था पूॼो? चई हे बुत असांखे अलाह ॾे पहुचाईंदा। हाणे इन मां छा साबित थियो त मुशरिक अलाह खे मञींदा हा या कोन? पक तव्हांखे बि कान्हे। उहो चवनि था त बुत असां इन जे लाइ था पूॼूं त अलाह राज़ी थिए। तव्हांजी माना त अलाह जा मुनकिर त कोन हा न साईं, पर अलाह खे राज़ी करण जो तरीक़ो ग़लति वरितऊं। बुत जे पूॼा सां अलाह राज़ी कोन थींदो। हुज़ूर चओ छो था बुत पूॼो? चई मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाह, असां हिननि जी पूॼा इन लाइ था कयूं त असांखे अलाह ॾे पुॼाईंदा। अल्लाह आयत नाज़िल कई, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ऐं मुंहिंजा हबीब इन्हनि खे चओ त चरिया थिया हो, अव्हांखे बुत अल्लाह ॾे कोन पहुचाईंदा। इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जे महबत जी ज़रूरत आहे त फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। बुतनि जे पूॼा मां तव्हांखे अल्लाह कोन मिलंदो, जे अल्लाह मिलंदो त मुहम्मद करीम जे ग़ुलामीअ मां मिलंदो। रब थो चए इनखे चई ॿुधा त मुंहिंजे नबीअ जी ताबेदारी कयो, मुंहिंजे नबीअ जे चवण ते हलो, मुंहिंजे नबीअ जे सुन्नतुनि ते हलो, मुंहिंजे नबी पाक जे पाक तरीक़े ते हलो, पोइ अव्हांखे बुत कोन अलाह ॾे पहुचाईंदा। जे अलाह ॾे तव्हांखे पहुचाईंदो त मुहम्मद अरबी पहुचाईंदो। अलाह साईं शल तव्हां असांखे मदीने घुराए। अॻे कोन हो पर हाणे मर्ज़ हिकिड़ो वधी वियो आहे। मदीने पाक में जंहिं महिल महबूब जे रोज़े ते बि सलातो सलाम पढ़बो आहे, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। 5 मिंट 10 मिंट जंहिंखे जेतिरो टाइम मिले पढ़े सलाम, पोइ वरी पिछाड़ी घुरबी आहे दुआ। सम्झो था हलाए न? अॻे कोन मनो कंदा हुआ, साल गुज़री विया, सदियूं गुज़रियूं, 1400 साल गुज़री विया, मुस्लमान सलात नबी ॾे मुंहुं करे पढ़ंदा हुआ, दुआ घुरंदा हुआ त नबी पाक ॾे मुंहुं हूंदो हो। हाणे डंडा खयो बीठा आहिनि, पुलिस बीठी आहे, सलात पढ़ी जंहिं महिल दुआ घुर, चवनि था बाबा हाणे नबीअ ॾे मुंहुं न कर, नबीअ खे पुठी ॾेई काबे ॾे मुंहुं कर। छा कर? हाणे जे काबे ॾे मुंहुं थो कजे त उते सूरत हाल अहिड़ी आहे जो जॾहिं नबी पाक खे पुठी थींदी तॾहिं काबे ॾे मुंहुं थींदो। मौलवी आलिम लठियूं खयूं बीठा आहिनि, हथ खयई यकदम खणी गिंदी वठंदो रहे, हेॾे मुंहुं, हेॾा काबा, हेॾा काबा, हेॾे काबो आहे, हेॾे मुंहुं कर, हुज़ूर जे तरफ़ हथ न खण।
मुंहिंजा सोना असांजो दीन हिन सदी जो आहे या पहिरीं सदी खां हलंदो पियो हुजे? ॾाढे त ॻाल्हायो। पोइ पहिरीं सदी वारनि कोन झलियो, ॿी सदी वारनि कोन झलियो, टीं चोथीं पंजी छहीं सतीं 14 सदियूं गुज़रियूं, 15हीं सदी जा बि 19 साल गुज़री विया आहिनि। हाणे इहो नओं वही किथां लथो आहे जो चवनि था त नबीअ खे पुठी ॾेई पोइ दुआ घुरो। हारून रशीद ख़लीफ़ो चङो ख़लीफ़नि में सुठो ख़लीफ़ो थी गुज़रियो आहे। उहो जॾहिं मदीने पाक आयो आहे, सलातो सलाम पढ़ण वारे टाइम ते मदीने जो आलिम इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि हुन सां गॾु आहे। इमाम मालिक बि सलात पढ़ी, हिन बि सलात पढ़ी। जंहिंमहिल दुआ जो वारो आयो तंहिंमहिल ख़लीफ़े हारून रशीद इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि खे चयो त ए साईं मूंखे मसइलो ॿुधाए। चई कहिड़ो मसइलो ॿुधायां? चई मसइलो इहो ॿुधाए त मां दुआ काबे ॾे मुंहुं करे घुरां या नबी करीम ॾे मुंहुं करे घुरां? जेको तूं इमाम असांखे मसइलो ॿुधाईंदे मां उन ते अमल कंदुसि। इमाम मालिक ॾाढा सुहिणा लफ़्ज़ चया, फरमाइनि था उन नबीअ खे कीअं पुठी ॾींदे जेको तुंहिंजो त वसीलो आहे पर तुंहिंजे बाबे आदम जो बि वसीलो आहे। ऐं हारून उन नबीअ खे पुठी ॾेई ऐं पोइ दुआ घुरंदे जेको नबी तुंहिंजो त वसीलो आहे पर ॾाढे आदम जो बि वसीलो आहे। अगर नामे मोहम्मद रा नया वुरदे शफी आदम न आदम याफ़ते तो बह न नूह ग़र्क़ न जईना। अगर आदम अलैहिस्सलाम नबी करीम जो वसीलो न वठे हा त आदम जी तौबह क़बूल कान थिए हा। अगर इब्राहिम अलैहिस्सलाम जे जिस्म पाक में मुंहिंजे नबी पाक जो नूर न हुजे हा, इब्राहिम ते आड़ा थधो कोन थिए हा। अगर नूह नबीअ जी ॿेड़ीअ में मुंहिंजे नबीअ जो नूर न हुजे हा, नूह जी ॿेड़ी कान तरे हा। ख़ुदा जो कसम आहे असुल खां वठी करे क़यामत ताईं जहान जो ॿेड़ो मुंहिंजे नबीअ जे सदके पियो हले। चे गम दीवार उम्मत रा के बाशद नूह किश्ती बा चे बाकज मौज बहरारा के बाशद चूं तो पुश्ती बा। मां तव्हां सां ॻाल्हि कान कई आहे पर अॼु चवां थो त ॻाल्हि कयां तव्हां सां। वारह जे भर में ॿ ॼणा पाण में विड़ी पिया, हाणे ताज़ो महीनो बि कोन थियो आहे। हिकिड़े चयो त नबी असांजो हाज़िर नाज़िर आहे, ॿिए चयो त कूड़ थो हणे ग़लति आहे, नाहे हाज़िर नाज़िर। ॿई बहराड़ी जा ॼट माण्हू आहिनि, हिकिड़ो सुन्नी आहे हिकिड़ो हुन ॿिए ख़्याल जो आहे। 3 ॾिहाड़ा झगड़ो हलियो। कमु कहिड़ो कंदा हुआ? टई मज़दूर हुआ, ट्रैक्टर ते कोडर सां मिटी भरींदा हुआ। ट्रैक्टर सेठ जो हो, वरी मिटी लाहींदा हुआ, शाम जो 50-100 मिलंदो घर खणी वेंदा हुआ। 3 ॾींहं झेड़ो हलंदो रहियो। 3 ॾिहाड़े ते जेको सुन्नी हो मोहम्मद पनाह नालो होसि, टोटाणी हुनजी ज़ात आहे। हुन चयो यार मूंखे क़ुरान बि कोन थो अचे, हदीस बि कान थी अचे, क़ुरान बि पढ़ियल कोन हा, हदीस बि पढ़ियल कोन हा, पर मुंहिंजो ईमान आहे त मुंहिंजो नबी हाज़िर बि आहे नाज़िर बि आहे। मुंहिंजो सर फरियाद बि ॿुधे थो, तूं थो चवीं न। हाणे भला ॿियो त फ़ैसिलो कोन था कयूं, मुफ़्तीअ ॾे कोन था हलूं, मौलवीअ ॾे कोन था हलूं, कंहिं आलिम वटि कोन था हलूं। हे सारन जो पलाल पियो आहे, तूं बि वज़ू कर मां बि वज़ू कयां। सारन जे पलाल खे बाहि था ॾियूं, पोइ बाहि में घरूं था, जेको बची वियो सो हक़ ते, जेको सड़ी वियो सो ना हक़ ते। ईमान त ॾिसो। हुनखे बि खुटीअ खयो, चए हा बसि हवा हुन हमरा बि वज़ू कयो, हिन बि वज़ू कयो। जंहिंमहिल ऐं मच खे बाहि लॻीसीं, बाहि वञी मस्जिद खां मथे पहुती। सारनि जो पलाल वॾो दड़ो त हन हमरा खे बाहि खां वठी चए हल। चई न यार बाहि ॾुखी आहे। हथ खणी छॾियईंसि, मोहम्मद पनाह हथ खणी छॾियुसि। हथ छॾे चई तूं भली बीठो हुजो, मां वञा थो। चए थो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। सलातो सलाम पढ़ी मस्जिद मां सिधो सो मुजादा बाहि में लंघे पियो। हज़ारे माण्हू वारह जा अॼु बि मौजूद आहिनि। अंदरि जो इहो विच बाहि में बीठो आहे, उते बीठो चवे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह।
मिंट सवा अंदर बाह में आ, मिंट सवा खां पोइ ॿाहिरि निकितो, हुनखे चई अंदर त बाह में थधिकार लॻो पियो आहे, हली आ त वठी हलाए, हुनखे बाह खां जो वठी वियो अंदर त ॿई अंदर जो बाह में लॻिया त जंहिं पासे मोहम्मद पनाह जो पासो हो उन पासे उन वहाबीअ खे बाह कान लॻी, ॿियो सॼो पासो सड़ी वियुसि, वठी दाहूं कयईं ऐं दाहूं करे ॿाहिरि निकितो, ॿाहिरि निकिरी वञी पट ते किरियो, बेहोश थी वियो ऐं हो वरी बि अंदर बीठो आहे, चवे पियो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हाणे हिननि जो नयो बहस शुरू थियो, ओचितो वञी तहसील में बारह जो शहर मुख्तियार कारी आहे, मुख्तियार कार खे वञी कंहिं ॿुधायो, एसडीएम बि उते हो, मुख्तियार कार खे एसडीएम चयो बाबा भॼ भेण पाण में साड़नि था बाहि में, मुख्तियार कार हिनखे बचाइण लाइ त बाहि में न घिरनि, डोड़ंदो आयो त वाह बि ॿाहिरि सड़ियो पियो आहे, उहो पनाह बाहि में बीठो आहे, चए पियो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। दुनिया ॾिठो उनखे उतां जुलूस जे सूरत में वठी एसडीएम वटि विया आहिनि, शहर में जुलूस कढियो अथनि, हज़ारनि जे माण्हू ॾिठो आहे, हुनजे वार खे बि लोॾो कोन आयो, पुछनि पिया मोहम्मद पनाह ॾे ख़बर, चई ॿी मूंखे का ख़बर कान्हे का, बाहि में मूंखे थधी थधी जीअं एसीअ जी हवा लॻंदी आहे ईअं पे हवा लॻी, हू हमरा अञा ताईं अस्पताल में पियो आहे, हज़ारे सवे माण्हू हुनखे ॾिसण वञनि था पिया। मुंहिंजा प्यारा दोस्त मूंखे ॿुधायो त सरकार जे सदके बेड़ो तरे थो या न, पर तरंदो उनजो जंहिंजो ईमान हूंदो मोहम्मद पनाह वारे ईमान जहिड़ो। हिकिड़े मौलवी कयो हो वाइज़ो, हे बाबा बिस्मिल्लाह करे जेको दरियाह में घिरंदो उनखे दरियाह न ॿोड़ींदो, अव्हां जहिड़ो को मोमिन हो उन चयो आलिम आहे मस्जिद में थो चवे कूड़ थोरो वणंदो, हो को दरियाह जे हुन भर ॿेड़ी ते चढ़ी काछूं करण वेंदो हो, चवण रोज़ जो ॿेड़ी जो पतण भरियां बिस्मिल्लाह पढ़ी मुफ़्त में छो न वञा, हमरा रसो खणी बिस्मिल्लाह करे दरियाह में जो लंघियो त वाक़ई हुनखे पाणी कोन आयो, गोॾे खां चेल खां हेठि काठियुनि जूं ॿ टे भरियूं करे मोटी आयो, मौलवी साहिब खे चई तो जेका जुमे ते ॻाल्हि कई सा सची आहे, चई कहिड़ी, चई तो चयो न त बिस्मिल्लाह चई जेको घिरंदो उनखे दरियाह न ॿोड़ींदो, मां हाणे रोज़ वेंदो आहियां बिस्मिल्लाह पढ़ी मूंखे कुझु कोन थो थिए, मौलवी साहिब चए सच थो चवे जाई आहे ईअं आहे, चइसि तो त ॿुधायो, अचे भला हलो मूंखे बि वठी मां बि ॾिसां, मां बि करे ॾिसां, हलो साईं। मौलवी साहिब हलियो, मदरसे जा तालिब हलिया, जमायत हली, हो दरवेश बि हलियो, हुन दरवेश खे चइण ॻाल्हि ॿुधो छोरा तालिबो, हिकु रसो ॿधो चेल में लंघां थो, जे तरी वियुसि त ठहियो न त छोरा छिके त कढिजो भला ॿाहिरि, वॾो हिकिड़ो नोड़ चेल में ॿधाए बिस्मिल्लाह करे लंघो त गुड़प थी वियो, जहिड़ो रेज में कूओ ॿुॾी वञे, छिके खणी ॿाहिरि कढियऊंसि। अबा मूंखे ॿुधाए त इहो ईमान मज़बूत चइबो या कमज़ोर चइबो, अहिड़ो ईमान न खपे, अहिड़ो ईमान खपे जो आशिक़ धूड़ पिड़ में धपो, हाँ साईं, ईअं बसि मैदान में काहे पे अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम जे शफ़ाअत में जेको उम्मीदवार आहे इंशा अल्लाह ताला हुनजो बेड़ो तरंदो। नबी करीम फरमाया था इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी, क़ुरान आहे, मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, अल्लाह जी मोहबत घुर्जेव, फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, मां मुहम्मद करीम जी ताबेदारी कंदा वञो, मुंहिंजे कढ लॻंदा वञो, अल्लाह कंदो तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा। सलात मुंहिंजे हबीब दे, वरी ॿियो दफ़ो दुरूद मुंहिंजे आका दे, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत ख्वाजा जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि जी हिकिड़े मुरीद दावत कई आहे। जुनैद बगदादी वॾो वलीउल्लाह आया, असल में पहलवान हो, कुश्तीबान हो, मल हो, बादशाह हिनखे पाले रखियो हो। ऐलान हूंदो हो त जेको जुनैद खे दसींदो तंहिंखे लख रुपयो ॾींदुसि। कई पहलवान शिकस्त खाई आहे पर जुनैद कंहिंखां न किरियो, बादशाही पहलवान आहे। उन ॻोठ में हिकिड़ो सैयद रहंदो आहे, ग़रीबी हाल आहे, घरवारी खे चई बच्चा बुख था मरनि, सुबुह खाऊं था, राति कान्हे, राति खाऊं था, सुबुह कोन्हे। सुभाणे बादशाह खे चवां त जुनैद सां मुक़ाबिलो कयां, मां वटि हिकिड़ो गुर्र आहे, जुनैद बहादुर ज़रूरु आहे पर नबी जे औलाद सां महबत कंदो आहे। भाकुर विझी कन में चवंदो सांस मुंहिंजे करे किरी पओ त मां मिसकीन जो गहो चढ़ी पवे। ऐलान थियो, जुनैद जे मुक़ाबले लाइ शाह साहब लथो। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह ॾिसे त पहलवान कहिड़ो आहे जेको मूंसां विढ़ण आयो आहे। थकल शाह साहब जे वीचारड़ो माण्हू पिया चवनि त जुनैद रुगो मथां किरी पयसि त बि चिथाड़े छॾींदुसि, पर शाह साहब पियो चवे सन्हा भाए मसप वया वासी गन जा, जनीअ जी झड़प हाथी हंधा न चुरे।
जुनैद बगदादी सां जमल मुक़ाबिलो शुरू थियो आहे त जुनैद खे चई आहिस्ते कन में ॿाहिरां पिड़ लॻो पियो आहे। बादशाह पाण वेठो आहे, जुनैद मां बहादुर कोन आहियां, मां कुश्तीबान कोन आहियां, मां मल्ह कोन आहियां, मां मिसकीन आहियां, पर तुंहिंजे नबीअ जी औलाद आहियां जंहिं ते कलमो भरींदो आहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे महिरबानी कर पंहिंजी इज़त खे मुंहिंजे करे कुर्बान कर। अॼु मां दाव हणां जाठो हणां किरी पइजां, इनाम मूंखे मिलंदो, दुआ कंदो साईं। जुनैद जे जिस्म में पघर वही पियो आहे, चई बहादुर आहियां, दिलेर आहियां, अॼु ताईं मूंखे कंहिं कोन दसियो आहे मुंहिंजी इज़त क़ीमती आहे, पर मुंहिंजी इज़त रसूलुल्लाह जे इज़त तां कुर्बान आहे। शाह साहब वारो करणु तुंहिंजो कमु आहे, किरणु मुंहिंजो कमु आहे। हथ वधूं या हाणे ॻाल्हि थी कननि करण में ॿिए कंहिं कान ॿुधी। बसि ईअं जुनैद मोड़ा सोड़ा ॾिना, शाह साहब हिनखे जाठो हुयो, जुनैद जेॾो हो तेॾो फह पट ते वञी किरियो। शाह साहब हिन जे सीने ते चढ़ी वेई, लही पियो, वाह वाह थी वई, इनाम मिलियो। बादशाह लख रुपयो ग़रीब खे ॾिनो, शाह साहब त घर हलियो वियो। जुनैद ते बादशाह ॾमिरजी पियो, बड़ा हराम खोर मूं वारा ॿकर हराम करे छॾी, मूं वारा गिहनि जा ढुक हराम करे छॾी, मुंहिंजी इज़त विञाइसि, थकल केराए हुई। अरे तड़े कढोसि मुंहिंजे मुल्क मां, मुंहिंजे शहर मां हलियो वञ, पर कपिड़ा बि लाहियोसि, उघाड़ो करे कढोसि। मुंहिंजी बेइज़ती कराई अथई, कपिड़ा लाथऊं, थुकूं हयऊं, बेइज़तो कयऊं, ॻोठ खां कढियऊं, रोंदो रोंदो ॿाहिरि वियो आहे। आधी राति जो थकिजी पियो, काॾे वञा, हिकिड़ी मस्जिद में राति जो सुम्ही पियो आहे। अख अख सां लॻी आहे, भाग खुलियो आहे, मदीने वारे साईं जो दीदार थियो आहे। ओ जुनैद बगदादी, अॻु में तुंहिंजो पहलवाननि जे लिस्ट में नालो हो, पर तो मुंहिंजे बच्चे अहल बैत सैयद जे करे पाण खे किरायो आहे। अॼु खां तुंहिंजो नालो वलीअनि जे लिस्ट में लिखी थो छॾियां। न को नफ़िल, न को तहजुद, न का अशराक, न को ख़ैरातूं, मल हो, पर रुगो महबूब जे निस्बत खे सुञातई त ख़ुदा जुनैद जुनैद बनाए छॾियो। उहो मुरीद वटि आयो आहे, मुरीद मच्छी वठी हुन जे लाइ मानी पचराए थो त मुर्शिद खे मच्छी खारायां। माईअ मथो हणी हणी बीठी, मच्छी पचे ई न। ज़ाल चयो मुड़ुस खे त पाण वारो मुर्शिद जुनैद बगदादी त वेठो आहे, मच्छी त पचे ई नथी, 2 कलाक थी आहे, छा मच्छी छा बाहि, हिकिड़े ओभर में रझी वञे पर त रझे ई कान थी। चई मूंखे ॾे उहा रधियल वढियल टुकियल मच्छी, जहिड़ी जूं है तड़ी देगड़ो खणी अची जुनैद बगदादी जाड़ो रखी। साईं तूं मुंहिंजो मुर्शिद आहे, मच्छी तुंहिंजे लाइ वठी आयो आहियां, 2 कलाक थिया आहिनि, 2-3 भरियूं काठियुनि जूं सड़ी वियूं आहिनि, रझे ई नथी। हज़रत जुनैद बगदादी कामिल वलीउल्लाह या नज़र वारो आहे, कुने जो ढक लाहे चवे थो अदा हिन मच्छीअ खे वञी पूरे आहे, हिन खे बाहि तुंहिंजी त कान साड़ींदी, पर जहन्नम जी बाहि बि कान साड़ींदी। छा सबब आहे साईं, मच्छी छो नथी पचे? जुनैद बगदादी फरमाइनि था, हाजी हज ते पे विया, हज ते जहाज़ पे वियो, हाजन जे ज़ुबान ते हो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, चओ चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। सलात हाजी पढ़ंदा पे विया, हिन मच्छीअ जे आवाज़ कन ते पियो आहे, जहाज़ सां गॾु हलंदी सलात ॿुधंदी पई वञे, मज़ो अचियुसि त नबी पाक ते सलात पढ़जे थी। जहाज़ किनारे सां लॻो, मच्छी पोइते वापसि वई, मलाहन फासाई आहे, क़िस्मत सां तुंहिंजे कुन्नीअ में आई आहे, जंहिं मुहम्मद करीम जो मोहब्बत सां दुरूद ॿुधो आहे, तंहिंखे बाहि कान साड़ींदी। अड़े हबीब जे वसीलो कमु अचे थो या नथो अचे? मच्छी सलात ॿुधे, उनखे बाहि कान साड़े, जुनैद बगदादी निस्बत खे सुञाणे, अल्लाह उनखे वली बणाए छॾे। मुंहिंजे आदम जहिड़ो नबी अल्लाह जो प्यारो, उहो पंहिंजे ख़ता जो हबीब जो वसीलो वठी दुआ घुरे, हुनजी ख़ुदा दुआ क़बूल फरमाए। ऐं जंहिं मुहम्मद मिठे खे अबे अम्मा ॼणियो आहे, उहे काॾे वेंदा? चओ यकीनन जन्नत में वेंदा। अल्लाह से इंशाअल्लाह तव्हां असांखे नबी जी मोहब्बत नसीब फरमाए, हुज़ूर जी निस्बत नसीब फरमाए, हुज़ूर जी इताअत ऐं फर्मा बरदारी नसीब फरमाए। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी ते मां अॼु पहिरें जुमे ते ॻाल्हायो आहे। इंशाअल्लाह हयाती हूंदी त इन मौज़ूअ ते वरी आइंदा ॻाल्हायो वेंदो। अल्लाह से तव्हांजी असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए। मुंहिंजे प्यारे हबीब ते सलात पढ़ो लाइ कहिड़ो मसइलो आहे? अञा के आहिनि कल युग में का पढ़ी, मसइलो वॾो कोन्हे। चए थो साईं नालो लिखे हा त सुठो हो, त केरु आहे ख़बर त पए हा। मसइले में थो लिखेसि, ॾियो ख़बर माईअ खे बाहि ॿारणु जाइज़ आहे? सम्झो था अलाए न कहिड़ो मसइलो त माई बाहि ॿारे?
हमरा को तपायाला माई चंदुसि चुल्ह बार त पोइ मां नहीं बचाया जे हूंदुसि वेझो घर त माई मुड़ी वेंदी पाण ॿारींदी पर जे आहे को ॿाहिरि जो त पोइ अलाह खटाईंदुसि भाग अब हाणे इहो बि को मसइलो आहे त माई बाहि ॿारे या न छो न ॿारे बा कहिड़ो आसमान किरी पवंदो कहिड़ो कुफर थी पवंदो बाहि ॿारणो त कमु आहे ई माइन जो हाओ या न सही मां चयो त को वॾो मसइलो था पुछो अलाह सही शल रहम कंदो जन दोस्तनि सुनत न पढ़ी आहे सुनत पढ़ो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू काबीन तुंहिंजो हक़ महर हो ओ मुते अञा कर्ज़ आहे मूं तोखे ॾिनो ई कोन्हे को आशा सिद्दीक़ा थी चवे या रसूल अल्लाह ख़ुदा कारण मां तव्हांखे माफ़ कयो कर्ज़ लही वियो वरी ॿिए ॾिहाड़े हबीब पाक वरी फणी वेठा ॼण आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा पुछे थी या रसूल अल्लाह कर्ज़ त लही वियो हाणे छो था फणी ॾियो नबी पाक फरमाइनि था आशा जंहिं भले कम मां फ़ाइदो पवे तंहिंखे छो छॾिजे इन कम मां फ़ाइदो पियो आहे न भलो कम आहे न अलाह शल तव्हां असांखे मुहम्मदी सूरत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए मुहम्मदी शक्ल बनायो मुहम्मदी सूरत बनायो मुहम्मदी सुन्नत ते अमल कयो इंशा अल्लाह सोना लॻंदो अबा मूंखे सुठी लॻे थी ख़राब थी लॻे ॾाढे ॻाल्हायो पूरी सही थी न अबा जे तव्हां चओ त खणी हल्की कयां बीहड़ ॾींदव मसइले ते अबा जेकॾहिं पूरी करे अचां त बीहड़ ॾींदव पोइ जे तव्हांखे ई नथी वणे फतवा तव्हांजी कान्हे का पोइ अवां छो ब्लेडनि जे पुठियो काहे पिया अलाह हिदायत कंदो महबूब जे तरीक़े ते हलो टिंडू फ़क़ीर दुआऊं घणियूं घुराईंदो आहे अॻे ॿ टे ॾींहं खणी छॾियईं वॾी वरी का ॻोठो मयार मिलसि वरी खणी हेसि अध में त वञी कमु पूरो करे छॾ चए थो शादी करणी आहे हाणे लाशारी केरु हुनखे उमिरि में ॾींदो आहे भाउ ॾाढ़ी खणी कटाए खणी कूड़ाए पर हाणे सभु कोन मिलंदुसि अलाह सही शल तव्हां असांजा बेड़ा पार करे महबूब जे इताअत फरमा बरदारी जी तौफ़ीक़ नसीब फरमाए जेकॾहिं कंहिंखे का ॾुखी ॻाल्हि लॻी हुजे त माफ़ कजो हक़ जो कलमो मां तव्हांखे चयो आहे अलाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ नसीब करे हाणे मां बि तारे थो ॾिसां त ईंदड़ जुमे ते कंहिंखे सावल हूंदी वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन या अल्लाह हबीब जे सुन्नतुनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा सरकार सां प्यार नसीब फरमा महबूब जे सुन्नतुनि सां मुहब्बत नसीब फरमा आका जो सच्चो गुलाम बना आसमान ज़मीन जे मुसीबतुनि खां बचा कर्ज़न मर्ज़न खां हुज़ूर जे उम्मत खे आजो कर या अल्लाह असांजो दिलि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा ओरे परे खां जेका जमात अचे थी मौला सभिनी जा बेड़ा पार फरमा सभिनी जूं मुश्किलातूं आसान फरमा प्यारे मुस्तफ़ा जे सदके मदीने तय्यबा जो दीदार करा बैतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा قال الله تعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. يا سنة پڑھی السلام علیکم ورحمۃ اللہ.